मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ यूनाइटेड पब्लिक हाई स्कूल बाईपास टाउन मोरो जे क्लास 9 दर्जे बी जा शागिर्द स्कूल जे हिक बहितरीन लाइब्रेरी पीरियड दौरान किताब उहे ॾींहं उहे शींहं सचल सरमज़ जो कलाम मसनवी रूमी शाह जो रिसालो ऐं ॿियनि किताबनि जो मुतालो करे रहिया आहिनि। हिन क्लास जे शागिर्दनि 3 ग्रुपनि में वेही किताबी मुतालो कयो। यूनाइटेड पब्लिक हाई स्कूल बाईपास टाउन मोरो में शागिर्दनि खे हर तालीमी सहूलियत मुयसर आहे। साइंसी लेबॉरेटरीज़ मुकमल साइंसी बुनियादनि ते साइंस टीचर्स जी ज़ेर निगरानी में हली रही आहे। हर तालीमी सरगर्मियुनि में शागिर्द भरपूर हिस्सो वठंदा रहनि था। सर मखदूम इज़हार पिणु सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट तौरु हिन बहितरीन तालीमी इदारे में कमु करे रहियो आहे। शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विहारे मुतालो करायो वियो। हिन लाइब्रेरी में सवें किताब मौजूदु आहिनि। बहितरीन माहौल मुयसर आहे। किताब साइंसी तारीख़ी अदबी इस्लामी नोयत जा आहिनि जेकी इंग्लिश उर्दू सिंधी ऐं अरबी ॿोलीअ में तमामु वॾी तादाद में मुयसर आहिनि। हर सब्जेक्ट जा टीचर्स लाइब्रेरी जा पीरियड पिणु बाज़ाब्ता तौरु मुकमल मुताले माहौल में वठंदा रहनि था। शागिर्दनि खे किताब पढ़ण जो तरीक़ो सेखारियो वञे थो। किताबनि मां नोटिस वठण जो तरीक़ो सेखारियो वञे थो। किताबनि मां पढ़ियल मवाद ते बहस जा तरीक़ा सेखारियो वञे थो। शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ किताबी मुतालो करणु ॾेई इल्मी चाहत पैदा थींदी पई वञे। हर स्कूल में लाइब्रेरी जो पीरियड हलणु तमामु वॾी तालीमी फ़ाइदा शागिर्दनि खे ॾिए थो। यूनाइटेड वेलफेयर एसोसिएशन मोरो जे अहदेदारनि आफ़रीन हुजे जेके ॾींहं ऐं राति यूनाइटेड पब्लिक हाई स्कूल मोरो में शागिर्दनि ऐं शागिर्दनि लाइ इल्मी वाद ऐं वीज़ लाइ पाण पतोड़े रहिया आहिनि।